अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। दुआए अत्तार। या रब्बल मुस्तफ़ा जेको भी मुकम्मल रिसालो 5 वक्त नमाज जूं फ़ज़ीलतूं पढ़ी या ॿुधी वठे उनखे मस्जिद जी पहिरीं सफ़ में 5 ई नमाज़ूं बाजमात अदा करण जी तौफ़ीक़ अता फ़रमा ऐं उन जी बेहिसाब मग़फ़िरत फ़रमा। आमीन बिजाहि ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दुरूद शरीफ़ जी फ़ज़ीलत। फ़रमान मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम क़यामत जे ॾींहुं माण्हुनि मां मुंहिंजे सभिनी खां वेझो उहो हूंदो जंहिं दुनिया में मूं ते वधीक दुरूद पढ़िया हूंदा। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। फ़ज्र ऐं असर पढ़ण वारो जहन्नम में न वेंदो। हज़रत उमारा बिन रुवेबा रदी अल्लाह अन फ़रमाइनि था, मूं मुस्तफ़ा जान रहमत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फ़रमाईंदे ॿुधो, जंहिं सिज निकिरण ऐं लहण खां पहिरियां नमाज़ अदा कई, यानी जंहिं फ़ज्र ऐं असर जी नमाज़ पढ़ी, उहो हरगिज़ जहन्नम में दाख़िल न थींदो। हज़रत मुफ़्ती अहमद यार ख़ान नईमी रहमतुल्लाह ताला अलैहि हिन हदीस पाक जे हवाले सां लिखनि था, हिन जा 2 मतिलब थी सघनि था। हिकु इहो त फ़ज्र ऐं असर जी पाबंदी करण वारो दोज़ख में हमेशह जे लाइ न वेंदो, जेकॾहिं वियो बि त वक़्ती तौरु वेंदो। लिहाज़ा हीअ हदीस उन हदीस जे ख़िलाफ़ु न आहे त कुझु माण्हू क़यामत जे ॾींहुं नमाज़ूं खणी ईंदा पर उन्हनि जूं नमाज़ूं अहले हुक़ूक़ यानी जिन जा हक़ पामाल कया हूंदा उन्हनि खे ॾियारियूं वेंदियूं। ॿियो इहो त फ़ज्र ऐं असर जी पाबंदी करण वारनि खे इंशा अल्लाह बाक़ी नमाज़ुनि जी बि तौफ़ीक़ मिलंदी ऐं सभिनी गुनाहनि खां बचण जी बि, छो जो ई नमाज़ूं नफ़्स ते वधीक भारी आहिनि। जॾहिं उन्हनि जी पाबंदी करे वरिती त इंशा अल्लाह बाक़ी नमाज़ुनि ते बि पाबंदी कंदो। लिहाज़ा उन हदीस ते उहो एतिराज़ु न आहे त नजात जे लाइ सिर्फ़ु ही 2 नमाज़ूं ई काफ़ी आहिनि, बाक़ी ॿियनि जी ज़रूरत न आहे। ख़्यालु रहे त उन्हनि 2 नमाज़ुनि में ॾींहुं राति जा मलाइक गॾु थींदा आहिनि। पिणु ही ॾींहंनि जे किनारनि जूं नमाज़ूं आहिनि ऐं ही 2 नफ़्स ते ॾुखियूं आहिनि, जो सुबुह सुम्हण जो वक़्तु आहे ऐं असर जो कारोबार जी रौनक लॻी पई हूंदी आहे। तंहिं करे उन्हनि 2 नमाज़ुनि जो दर्जो वधीक आहे। हज़रत जरीर बिन अब्दुल्लाह रदी अल्लाह ताला अन्हु बयानु कनि था, असां रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में हाज़िर हुआसीं। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 14 जे चंड ॾांहुं निहारे इरशाद फ़रमायाऊं, अन क़रीब यानी क़यामत जे ॾींहुं तव्हां पंहिंजे रब खे अहिड़ी तरह ॾिसंदव जहिड़ी तरह हिन चंड खे ॾिसी रहिया आहियो। पोइ जेकॾहिं तव्हां माण्हुनि खां थी सघे त फ़ज्र ऐं असर कॾहिं बि न छॾिजो। पोइ हज़रत जरीर बिन अब्दुल्लाह रदी अल्लाह ताला अन ही आयत मुबारका पढ़ी, जंहिंजो तर्जुमो कंज़ुल ईमान कुझु हिन रीत आहे, ऐं पंहिंजे रब खे साराहींदे संदसि पाकी बयानु कर सिज उभरण खां अॻे ऐं उन जे लहण खां अॻे। मुफ़स्सिर क़ुरान हज़रत मुफ़्ती अहमद यार ख़ान रहमतुल्लाह ताला अलैहि हदीस पाक जे हिन हिस्से पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 14 राति जे चंड जी तरफ़ ॾिठो जे हवाले सां फ़रमाइनि था, ख़ुदाए रहमान जे चंड आसमान जे चंड खे ॾिठो, ग़ुरूब थियण वारे घटि रौनक चंड खे उन चंड ॾिठो जेको न लहे ऐं न ई जंहिंजी रोशनी में कमी अचे। ज़ाहिरी चमकाइण वारे चंड खे उन चंड ॾिठो जेको दिलि ऐं जान रूह ऐं ईमान खे चमकाए थो। राति जो चमकण वारे चंड खे उन चंड ॾिठो जेको हमेशह खां हर वक़्तु ॾींहुं राति चमके थो ऐं चमकंदो। मां चवां थो मूंखे अल्फाज़ बि नथा मिलनि। ए अल्लाह दुरूद ऐं सलाम मोकल ऐं बरकत नाज़िल फ़रमा नुबूवत जे चंड ऐं रिसालत जे सिज ते। हीअं चओ त हिन चंड खे जंहिंखे सिज चमकाईंदो आहे उन चंड ॾिठो जेको सिज खे चमकाईंदो आहे, जेको दिलनि ते ॾींहुं रोशन करे छॾींदो आहे। आसमान जो चंड बि ख़ुशि नसीब आहे जंहिंखे महबूब ॾिठो। ही चंड जंहिंखे अॼु बि असां ॾिसंदा आहियूं उहो आहे जंहिं ते रहमत आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं निगाहूं पयूं आहिनि। हीअ हदीस आम मुसलमाननि जी दलील आहे त मोमिन रब पाक खे महशर में बि अखियुनि सां ॾिसंदा ऐं जन्नत में बि ॾिसंदा।
ख़्यालु रहे त जन्नत जूं सभई नेमतूं नेक अमलनि जो बदिलो हूंदियूं, चाहे पंहिंजे अमलनि जे बदिले, चाहे उन्हनि जे अमलनि जे बदिले जंहिंजे तुफ़ैल जन्नत में वियो। पर दीदार इलाही कंहिं अमल जो बदिलो न हूंदो। ख़ालिस अताए ज़ुल जलाल यानी अल्लाह पाक जी ख़ासि इनायत हूंदी। उन्हनि ॿिन्ही नमाज़ुनि जी पाबंदी उन दीदार जी लियाक़त ऐं क़ाबिलियत पैदा कंदी, यानी फ़ज्र ऐं असर जी पाबंदी। दुनिया में नमाज़ अहिड़ी तरह पढ़ो ॼण यानी जीअं तव्हां ख़ुदा खे ॾिसी रहिया आहियो, छो जो हिते पर्दो आहे उते पर्दो न हूंदो, ॼण पर्दो हटी वेंदो, उनखे ॾिसी उन खां कलाम कंदो। हदीस पाक में मौजूदु आयत करीमा जे हवाले सां फ़रमाइनि था, हिन फ़रमान आली मां ख़बर पई त हिन आयत में तस्बीह ऐं तहमीद यानी अल्लाह पाक जी पाकाई ऐं तारीफ़ बयानु करण मां मुराद नमाज़ आहे, छो त फ़ज्र ऐं असर जी नमाज़ में राति ऐं ॾींहं जा मुहाफ़िज़ मलाइक जमा थी वेंदा आहिनि। पिणु फ़ज्र जी नमाज़ सुम्हण जी गफ़लत जो वक़्तु आहे ऐं नमाज़ असर कारोबार, घुमण ऐं फिरण जो वक़्तु हूंदो आहे। उन्हनि सबबनि जे करे उन्हनि नमाज़ुनि जी ताक़ीद वधीक आहे। रब पाक फ़रमाए थो, बेशक सुबुह जे क़ुरान यानी नमाज़ में मलाइक हाज़िर हूंदा आहिनि। नमाज़ असर जे मुतालिक़ फ़रमाए थो, मिड़नी नमाज़ुनि जी ऐं विचीअ नमाज़ जी निगहबानी करियो। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। हज़रत अल्लामा मौलाना मुफ्ती मोहम्मद अमजद अली आज़मी रहमतुल्लाह ताला अलैह इरशाद फ़रमाइनि था, दुनिया जी ज़िंदगी में हालत बेदारी में अल्लाह पाक जो दीदार नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ ख़ासि आहे ऐं आख़िरत में हर सुन्नी मुसलमान जे लाइ मुमकिन आहे, बल्कि ज़रूरु थींदो। रहियो कल्बी यानी दिली दीदार या ख़्वाब में, उहो ॿियनि नबियनि बल्कि वलियनि सगुरनि जे लाइ बि हासिलु आहे। असांजे इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह ताला अलैह खे ख़्वाब में 100 भेरा रब पाक जी ज़ियारत थी। वधीक फ़रमाइनि था, उन यानी अल्लाह पाक जो दीदार बिना कंहिं रुकावट जे थींदो, पर उहो नथा चई सघूं त कीअं थींदो। जंहिं शइ खे ॾिसंदा आहियूं उन खां कुझु फ़ासिलो मुसाफ़त जो हूंदो आहे, नज़दीक या दूर, उहा ॾिसण वारे जी कंहिं सम्त में हूंदी आहे, हेठि या मथे, साॼे या खाॿे, अॻियां या पोयां। उन रब करीम जो ॾिसणु उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खां पाक हूंदो। बाक़ी रहियो ही त छा जे करे थींदो, उहो ई त चयो वेंदो आहे त छा जे करे, जो हिते दख़ल न आहे। छा जे करे, जो हिते दख़ल न आहे। इंशा अल्लाह जॾहिं ॾिसंदासीं उन वक़्तु ॿुधाईंदासीं। अहिड़ी तरह जे सभिनी ॻाल्हियुनि जो ख़ुलासो हीअ आहे त जेसिताईं अक़ुलु पहुचे थो उहो ख़ुदा न आहे, ऐं जेको ख़ुदा आहे उन ते अक़ुलु पहुची नथो सघे। ऐं दीदार जे वक़्तु असांजी निगाह उन जो घेरो करे इहो मुमकिन न आहे। बहार शरीयत जिल्द अव्वल सिफ़े 160 ते आहे, जन्नती जॾहिं जन्नत में वेंदा हर हिकु पंहिंजे अमलनि जे मिक़दार जो मर्तबो माणींदो ऐं उन जे फ़ज़ल जी हद न आहे। पोइ उन्हनि खे दुनिया जे हिकु हफ़्ते जे मिक़दार खां पोइ इजाज़त ॾिनी वेंदी त पंहिंजे परवरदिगार जी ज़ियारत करियो ऐं अर्श इलाही ज़ाहिर थींदो ऐं रब पाक जन्नत जे बाग़नि मां हिकु बाग़ में तजल्ली फ़रमाईंदो ऐं उन्हनि जन्नतिन जे लाइ मिंबर विछाया वेंदा, नूर जा मिंबर, मोतिन जा मिंबर, याकूत जा मिंबर, ज़बरजद जा मिंबर, सोन जा मिंबर, चांदी जा मिंबर। ऐं उन्हनि जन्नतिन में अदना दर्जे वारो मुश्क ऐं काफ़ूर जे दड़े ते वेहंदो ऐं उन खां अलावा अदना कोई न आहे। पंहिंजे ख़्याल में कुर्सियुनि ऐं तख़्तनि ते वेठलनि खे पाण खां वधीक न सम्झंदा ऐं ख़ुदा जो दीदार अहिड़ो साफ़ थींदो जीअं आफ़ताब यानी सिज ऐं 24 राति जे चंड खे हर हिकु पंहिंजी पंहिंजी जॻह ते ॾिसंदो आहे, जो हिकु जो ॾिसणु ॿिए जे लाइ रुकावट नाहे थींदो। ऐं अल्लाह करीम हर हिकु ते तजल्ली फ़रमाईंदो। उन्हनि मां कंहिंखे फ़रमाईंदो, ए फलाणा बिन फलाणा, तोखे ख़बर आहे जंहिं ॾींहुं तो हीअं हीअं कयो हो, दुनिया जूं कुझु नाफ़रमानियूं यादि ॾियारींदो, बानो अर्ज़ु कंदो, ए मुंहिंजा रब, छा तो मूंखे बख़्शे न छॾियो? फ़रमाईंदो, हा, मग़फ़िरत जी वुसअत यानी कुशादगी ई जे करे तूं हिन मर्तबे ते पहुते, जंहिंमें वेखां अमला वल्ले कुझु नहीं मेरे पल्ले, जंहिंमें वेखां रहमत रब दी बल्ले बल्ले बल्ले। हज़रत अबू बसरा ग़िफ़ारी रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे त नूर वारे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो, ही नमाज़ यानी नमाज़ असर तव्हां खां पहिरियनि माण्हुनि ते पेश कई वई त उन्हनि हिन खे ज़ाया करे छॾियो, लिहाज़ा जेको उन जी पाबंदी सां
अदा कंदो, लिहाज़ा जेको उनखे पाबंदी सां अदा कंदो उनखे ॿीणो अजर मिलंदो। हज़रत मुफ़्ती अहमद यार ख़ान नईमी रहमतुल्लाह ताला अलैह इन हदीस पाक जे हवाले सां लिखनि था, यानी अॻियुनि उम्मतुनि ते बि असर जी नमाज़ फ़र्ज़ु हुई, पर उन्हनि हिन खे छॾे ॾिनो ऐं अज़ाब जा हक़दार थिया। तव्हां उन मां इबरत पकड़ियो। पहिरियों अजर अॻूणियुनि उम्मतुनि जे माण्हुनि जी मुखालफ़त कंदे असर जी नमाज़ जी पाबंदी जे करे मिलंदो। ॿियो अजर असर जी नमाज़ पढ़ण ते मिलंदो, जहिड़ी तरह ॿियनि नमाज़ुनि जो मिलंदो आहे। पहिरियों अजर इबादत ते पाबंदी जे करे मिलंदो ऐं ॿियो अजर क़नात कंदे यानी ख़रीद ऐं फ़रोख़्त छॾण ते मिलंदो। छो जो असर जे वक़्तु माण्हू बाज़ारुनि में कमकार में रुधल हूंदा आहिनि। पहिरियों अजर असर जी फ़ज़ीलत जे करे मिलंदो, छो जो इहा सलात वुस्ता यानी विची नमाज़ आहे। ॿियो अजर उन जी पाबंदीअ जे सबबु मिलंदो। ताबई बुज़ुर्ग हज़रत अबुल मलीह रहमतुल्लाह ताला अलैह बयानु कनि था, हिकु अहिड़े ॾींहं जो जंहिं ॾींहुं ककर छायल हुआ, असां सहाबी रसूल हज़रत सैयदना बुरैदा रज़ी अल्लाह ताला अन्हु सां गॾु जिहाद में हुआसीं। पाण रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो, नमाज़ असर में जल्दी करियो, छो त रहमत आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त जंहिं नमाज़ असर छॾे ॾिनी उनजो अमल बर्बाद थी वियो। हज़रत मुफ़्ती अहमद यार ख़ान नईमी रहमतुल्लाह ताला अलैह हिन हदीस पाक जे हवाले सां लिखनि था, ग़ालिबन अमल मां मुराद उहो दुनियावी कमु आहे जंहिंजे करे उन नमाज़ छॾी, ऐं ज़बती मां मुराद उन कम जी बरकत जो ख़तमु थियणु आहे। या ही मतिलबु आहे त जेको असर छॾण जो आदी थी वञे उन जे लाइ ख़तरो आहे त उहो काफ़िर थी मरे, जंहिंसां अमल बर्बाद थी वञनि। अलबत्ता उन जो मतिलबु इहो न आहे त असर छॾणु कुफ़र ऐं इर्तिदाद आहे। ख़्यालु रहे त नमाज़ असर खे क़ुरान करीम विची नमाज़ फरमाई, उन जी तमामु घणी ताक़ीद फरमाई। पिणु उन वक़्तु राति ऐं ॾींहं जे मलाइकनि जो मजमू हूंदो आहे ऐं उहो वक़्तु माण्हुनि जे घुमण फिरण ऐं वापार जी रौनक जो हूंदो आहे। उन करे अक्सर माण्हू असर में सुस्ती कंदा आहिनि। उन्हनि सबबनि जे करे क़ुरान शरीफ़ में नमाज़ असर बाबति तमामु घणो ताक़ीद फरमायो वियो। ऐं हदीस शरीफ़ में बि आरिफ़ बिल्ला अबुल अब्बास हरसी रहमतुल्लाह ताला अलैह नमाज़ असर जी तैयारी उन वक़्त खां शुरू कंदा हुआ जॾहिं ज़ुहर जो वक़्तु ख़तमु थियण में 40 मिंट बाक़ी हूंदा हुआ। संदन जी तैयारी जो तरीक़ो हीउ हूंदो हो त निगाहूं झुकाए मराक़बे में मशगूल थी वेंदा हुआ ऐं वसवसनि खां तौबा कंदा रहंदा हुआ ऐं ईअं उन करे कंदा हुआ त जीअं संदन ते असर जो वक़्तु अहिड़ी हालत में अचे जो बारगाह इलाही में हाज़िरी खां संदन जे अॻियां का रुकावट न थिए। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, नमाज़ुनि जी अहमियत पंहिंजे दिलि में उजागर करणु, हर नमाज़ एहतमाम सां पंहिंजे वक़्त जे अंदरि बाजमात पढ़णु ऐं ॿियनि खे नमाज़ुनि जे लाइ तयारु करण जी सोच बणाइण जे लाइ दावत इस्लामी जे दीनी माहौल सां वाबस्ता रहो। अचो नमाज़ी बणाइण बाबति हिकु मदनी बहार ॿुधूं था। वज़ीराबाद पंजाब जा इस्लामी भाउ उन वक़्तु स्कूल जा शागिर्द हुया। कंहिं मुबल्लिग दावत इस्लामी मकतबतुल मदीना जो जारी थियण वारो बयानु उन जी कैसेट बेनमाज़ीअ जूं सज़ाऊं पेश कई। उन जे चवण मुताबिक़ घर में वालिद खां सवाइ को बि नमाज़ न पढ़ंदो हो। बहरहाल उन्हनि उहा कैसेट घर में हलाई। वालिद साहब बि उहो बयानु ॿुधो ऐं घर वारनि खे बि बार बार उन बयान खे ॿुधण जी तरग़ीब ॾिनी। उन बयान जी बरकत सां उन इस्लामी भाउ जा घर वारा नमाज़ी बणिजी विया, गौसे पाक जा मुरीद बि बणिया। पोइ हिकु वक़्तु अहिड़ो आयो जो अल्लाह जे करम सां उन्हनि जे घर में इस्लामी भेनरुनि जो हफ़्तावार सुन्नतुनि भरियो इज्तिमा बि थियणु लॻो। संदन जो भाउ दावत इस्लामी जो नात ख़्वां बि बणियो ऐं जामिअतुल मदीना में दर्स निज़ामी जो तालिब इल्म बि, जॾहिं त उन्हनि जा 2 सौट दावत इस्लामी जे मदरसतुल मदीना में हिफ़्ज़ क़ुरान जी सआदत माणण लगा। यकीनन मुक़द्दर का वो सिकंदर है जिसे खैर से मिल गया मदनी माहौल। सहाबी इब्न सहाबी अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हुमा का रिवायत आहे त अल्लाह पाक जे प्यारे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, जंहिंजी नमाज़ असर निकिरी वई यानी जेको ॼाणे वाणे नमाज़ असर छॾे ॼण उन जा ॿार बच्चा ऐं माल वितर थिया यानी खसिया विया। हज़रत अल्लामा अबू सुलेमान ख़त्ताबी शाफ़ई रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था, वतर जी माना आहे
नुक़सानु थियणु या खसिजी वञणु। बहरहाल जंहिंजा ॿार बच्चा ऐं माल खसिया विया ॼण उनजो नुक़सानु थियो या उहो अकेलो रहिजी वियो। लिहाज़ा नमाज़ जे फ़ौत थियण सां इंसान खे अहिड़ी तरह डिॼणु घुरिजे जहिड़ी तरह उहो पंहिंजे घर जे अफ़राद ऐं माल ऐं दौलत जे बर्बाद थियण खां डिॼंदो आहे। हज़रत जाबिर बिन अब्दुल्लाह रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, रहमत आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान मुअज़्ज़म आहे, जॾहिं मरण वारो क़बर में दाख़िल थींदो आहे त उनखे सिज लहंदड़ मालूम थींदो आहे। पोइ उहो अखियूं महिटींदो उथी वेंदो आहे ऐं चवंदो आहे, मूंखे छॾियो मां नमाज़ पढ़ी वठां। हकीमुल उम्मत हज़रत मुफ्ती अहमद यार ख़ान नईमी रहमतुल्लाह ताला अलैह हदीस पाक जे हिन हिस्से सिज लहंदड़ मालूम थींदो आहे जे हवाले सां लिखनि था, उहो अहसास मुनकर नकीर जे जाॻाइण महल थींदो, चाहे दफ़न कंहिं बि वक़्तु थिए, छो त नमाज़ असर जो तमामु घणो ताक़ीद आहे ऐं सिज जो लहण उन जो वक़्तु ख़तमु थियण जी दलील आहे। उन करे उहो वक़्तु ॾेखारियो वेंदो आहे। हदीस जे हिन हिस्से मूंखे छॾियो त मां नमाज़ पढ़ी वठां जे हवाले सां लिखनि था, यानी ए मलाइको सुवाल बाद में कजो, असर जो वक़्तु ख़तमु थी रहियो आहे, मूंखे नमाज़ पढ़णु ॾियो। हीउ उहो ई चवंदो जेको दुनिया में नमाज़ असर जो पाबंद हो। अल्लाह पाक नसीब करे। उन करे रब्बे करीम फरमाए थो, मिड़नी नमाज़ुनि जी ऐं विची नमाज़ जी निगहबानी करियो, यानी तमामु नमाज़ुनि जी ख़ासि तौरु असर जी तमामु घणी हिफ़ाज़त करियो। सूफ़ी सगोरा रहमहुल्लाह फरमाइनि था, जीअं जीअंदो ईअं ई मरंदो ऐं जीअं मरंदो ईअं ई उथंदो। ख़्यालु रहे त मोमिन खे उन वक़्तु ईअं मालूम थींदो जीअं मां सुम्ही उथियो आहियां, सकरात वग़ैरह सभु विसरी वेंदी। उहो बि थी सघे थो त हिन अर्ज़ु यानी मूंखे छॾियो मां नमाज़ पढ़ी वठां ते सुवाल जवाब ई न थियनि, ऐं जेकॾहिं थियनि बि त निहायत आसान, छो जो उन जी उहा गुफ़्तगू सभिनी सुवालनि जो जवाब थी चुकी आहे। क्या पूछते हो मुझसे नकीरैन लहद में, लो देख लो दिल चीर के अरमाने मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हज़रत इमाम शायरानी रहमतुल्लाह ताला अलैह चवनि था, मूं सैयदी अली खवास रहमतुल्लाह ताला अलैह खे इहो फरमाईंदे ॿुधो त मादे यानी महसूस थियण वारो रिज़्क़ जेको असांजे ग़िज़ा हूंदो आहे, तुलूए फजर खां यानी जॾहिं फजर जे नमाज़ जो वक़्तु शुरू थींदो आहे उन खां वठी सिज हिकु नेज़ो निकिरी बुलंद थियण ताईं, यानी तुलूए आफ़्ताब जे 20 मिंटनि खां पोइ ताईं अल्लाह पाक तक़सीम कंदो आहे। ऐं रूह जी ग़िज़ा यानी मानवी रिज़्क़ जेको ॾिसण में न आहे ईंदो, यानी दिलि ऐं दिमाग़ जो सुकून जंहिं ते मुनहसिर हूंदो आहे, असर जी नमाज़ खां पोइ खां वठी करे ग़ुरूब आफ़्ताब ताईं तक़सीम फ़रमाईंदो आहे। रिवायत जो मक़सदु हीअ आहे त इन्हनि वक़्तनि खे गफ़लत में न गुज़ारियो, बल्कि ज़िक्र ऐं इबादत में गुज़ारियो। ख़ादिम नबी हज़रत अनस बिन मालिक रज़ी अल्लाह ताला अन्हु बयानु कनि था, मूं सरवर काइनात सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम खे फ़रमाईंदे ॿुधो त उहा मुनाफ़िक़ जी नमाज़ आहे त वेठो सिज जो इंतज़ारु कंदो रहे एसि ताईं जो सिज शैतान जे 2 सिंगनि जे विच में अची बीहे, यानी गुरूब थियण जे वेझो थी वञे त बीही 4 चुंबूं हणे जो उन में अल्लाह जो थोरो ई ज़िक्र करे। मुफ़स्सिर क़ुरान मुफ्ती अहमद यार ख़ान नईमी रहमतुल्लाह ताला अलैह हिन हदीस पाक जी शरह में लिखनि था, हिन हदीस मां 3 मसइला मालूम थिया। हिकु उहो त दुनियावी कारोबार में फासी नमाज़ असर देर सां यानी मकरूह वक़्त में पढ़णु मुनाफ़िक़नि जी अलामत यानी निशानी आहे। ॿियो इहो त ग़ुरूब खां 20 मिंट पहिरियां कराहत जो यानी मकरूह तहरीमी वक़्तु आहे, मुस्तहब वक़्त में असर पढ़णु घुरिजे। टियों इहो त रुकू ऐं सुजूद निहायत इत्मीनान सां करणु घुरिजनि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जल्दबाज़ नमाज़ीअ जे सजदे खे कुकड़ जी चोंब हणण सां तशबीह ॾिनी, जेको उहो दाणो चुगंदे वक़्तु ज़मीन ते जल्दी मां हणंदो आहे। रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको शख़्स असर खां पोइ सुम्हे ऐं उनजो अक़ल वेंदो रहे त उहो पाण खे ई मलामत करे। सुन्नत जे 3 अखरनि जी निस्बत सां सुन्नत असर जे बारे में 3 फ़रमान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नंबर 1, अल्लाह पाक उन शख़्स ते रहम करे जंहिं असर खां पहिरियां 4 रकातूं पढ़ियूं। नंबर 2, जेको असर खां पहिरियां 4 रकातूं पढ़े अल्लाह पाक उन जे बदन ते बाह हराम करे छॾींदो। नंबर 3, जेको असर खां पहिरियां 4 रकातूं पढ़े उनखे बाह न छुहंदी।
असर जे सुन्नतुनि जे बारे में मदनी गुल। असर जे फ़र्ज़नि खां पहिरियां 4 रकातूं पढ़णु सुन्नत ग़ैर मुक़दा आहे। हिन में ऐं इशा जे फ़र्ज़नि खां पहिरियां जी 4 सुन्नतुनि में पहिरीं ऐं टीं रकात जे शुरू में सना, तावुज़ ऐं बिस्मिल्लाह पढ़ो। ॿी ऐं चौथी रकात खां पोइ क़ादो फ़र्ज़ु आहे। ॿिन्ही क़ादनि में अतहियात खां पोइ दुरूद इब्राहिम ऐं दुआ बि पढ़ो। 4 ग़ैर मुक़दा सुन्नतूं शुरू करण खां पोइ जमात बीहण जी सूरत में 2 रकातुनि ते सलाम फेरे जमात में शामिल थी वञो। पर ज़ुहर ऐं जुमे जूं सुन्नत क़बलिया यानी फ़र्ज़नि खां पहिरियां जूं सुन्नतुनि में 4 रकातूं पूरियूं करे वठो। हिन मसइले जी मुकमल तफ़सील जे लाइ फ़तावा रज़विया जिल्द 8 सिफ़े 129 खां 136 खे मुलाहिज़ा फ़रमायो। मग़रिब जी नमाज़ जूं फ़ज़ीलतूं। मक़बूल हज ऐं उम्रे जो सवाब। ख़ादिम नबी हज़रत अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे त सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान आलीशान आहे, जंहिं मग़रिब जी नमाज़ जमात सां अदा कई उन जे लाइ मक़बूल हज ऐं उम्रे जो सवाब लिखियो वेंदो ऐं उहो ईअं आहे ॼण उन शबे क़द्र में क़याम कयो। 2 फ़रमान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको मग़रिब खां पोइ 6 रकातूं पढ़े ऐं उन जे विच में का बुरी गुफ़्तगू न करे त 12 वरनि जी इबादत जे सवाब जे बराबरि कयूं वेंदियूं। नंबर 2, जेको मग़रिब खां पोइ 6 रकातूं पढ़े उन जा गुनाह बख़्शिया वेंदा जेतोणीकि समुंड जे झग बराबरि हुजनि। अवाबीन जी नमाज़ जो तरीक़ो। मग़रिब जूं 3 रकातूं फ़र्ज़ पढ़ण खां पोइ 6 रकातूं हिक ई सलाम सां पढ़ो। हर 2 रकातुनि ते क़ाइदो करियो ऐं उन में अतहियात, दुरूद इब्राहिम ऐं दुआ पढ़ो। पहिरीं 3 ऐं 5 रकात जी इब्तिदा में सना, तावुज़ ऐं तस्मिया यानी सना, आऊज़ ऐं बिस्मिल्लाह बि पढ़ो। 6 रकात जे क़ाइदे खां पोइ सलाम फेरे छॾियो। पहिरियों 2 रकातूं सुन्नत मुक़दा थियूं ऐं बाक़ी 4 नफ़िल। ही आहे अवाबीन यानी तौबा करण वारनि जी नमाज़। चाहियो त 2 रकातूं करे बि पढ़ी सघो था। बहार शरीयत जिल्द अव्वल सिफ़े 666 ते आहे, बाद मग़रिब 6 रकातूं मुस्तहब आहिनि, उन्हनि खे सलातुल अवाबीन चवंदा आहिनि। चाहियो त हिकु सलाम सां बि पढ़ी सभई पढ़ो या 2 सलामनि सां या 3 सलामनि सां ऐं 3 सलाम सां यानी हर 2 रकातुनि ते सलाम फेरणु अफ़ज़ल आहे। हज़रत उमर बिन अबू खलीफ़ा रहमतुल्लाह ताला अलैह बयानु कनि था, असां हज़रत अता खुरासानी रहमतुल्लाह ताला अलैह सां गॾु नमाज़ पढ़ी। नमाज़ खां पोइ जॾहिं असां वापसि थियणु लॻासीं त पाण मुंहिंजो हथु पकिड़े फ़रमायो, मग़रिब ऐं इशा जे हिन दरमियानी वक़्त खां माण्हू गाफ़िल आहिनि। ही नमाज़ अवाबीन यानी तौबह करण वारनि जी नमाज़ जो वक़्तु आहे, जंहिं उन दौरान नमाज़ जी हालत में क़ुरान करीम जी तिलावत कई ॼण उहो जन्नत जे बाग़ में आहे। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान इबरत निशान आहे त सभिनी नमाज़ुनि में ॾुखे मुनाफ़िक़नि ते नमाज़ इशा ऐं फ़जर आहे ऐं जेका उन्हनि में फ़ज़ीलत आहे जेकर ॼाणनि हा त ज़रूरु हाज़िर थियनि हा। जेतोणीकि सुरीन यानी वेहण में बदन जो जेको हिसो ज़मीन ते लॻंदो आहे उन ते गहिलजी यानी जीअं बि मुमकिन हुजे हा त अचनि हा। हज़रत मुफ़्ती अहमद यार ख़ान नईमी रहमतुल्लाह ताला अलैह हिन हदीस पाक जी शरह में लिखनि था, छो त मुनाफ़िक़ सिर्फ़ु ॾेखाव जे लाइ नमाज़ पढ़नि था। ॿियनि वक़्तनि में त ख़ैर जीअं तीअं पढ़ी वठनि था, पर इशा जे वक़्तु निंड जो ग़लबो, फ़जर जे वक़्तु निंड जी लज़त उन्हनि खे मस्तु करे छॾींदी आहे। इख़लास ऐं इश्क़ तमामु मुश्किलनि खे हल कनि था, उहो उन्हनि में नाहे, तंहिं करे ही 2 नमाज़ूं उन्हनि ते ॻरियूं आहिनि। हिन मां मालूम थियो त जेको मुसलमान उन्हनि 2 नमाज़ुनि में सुस्ती करे उहो मुनाफ़िक़नि जहिड़ो कमु करे थो। ताबई बुज़ुर्ग हज़रत सेना सईद बिन मुसैयब रहमतुल्लाह ताला अलैह खां रिवायत आहे त सरकार दो जहान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान इबरत निशान आहे, असांजे ऐं मुनाफ़िक़नि जे दरमियान अलामत यानी सुञाणप इशा ऐं फ़जर जी नमाज़ में हाज़िर थियणु आहे, छो जो मुनाफ़िक़ उन्हनि नमाज़ुनि में अचण जी ताक़त नथा रखनि। हज़रत अल्लामा अब्दुल रऊफ़ मुनावी रहमतुल्लाह ताला अलैह लिखनि था, हिन हदीस में बयानु कयल मुनाफ़िक़ मां मुराद दौरे रिसालत जा बदतरीन काफ़िर न आहिनि जेकी पाण खे कूड़ तौरु मुसलमान ज़ाहिर कंदा हुया पर दिलि खां काफ़िर हुया, बल्कि हिते मुराद मुनाफ़िक़ अमल ई आहे जेको हक़ीक़त में मुसलमान आहे। हदीस जे हिन हिस्से मुनाफ़िक़ उन्हनि नमाज़ुनि में अचण जी ताक़त नथा रखनि
मां मुराद आहे असां उन्हनि नमाज़ुनि खे चुस्ती ऐं ख़ुशी सां अदा कंदा आहियूं। असांखे उन्हनि ॿिन्ही नमाज़ुनि खे बाजमात अदा करण जे लाइ मस्जिद अचण में का मुशक़त नाहे थींदी, जॾहिं त मुनाफ़िक़नि ते ही ॿई नमाज़ूं ॻरियूं आहिनि, उन करे उहे उन्हनि खे ख़ुशी ऐं चुस्ती सां अदा करण जी ताक़त नथा रखनि। अॻिते हली फरमाइनि था, वाज़े रहे त मुनाफ़िक़ अमली इबादत क़ाइमु करण जे लाइ न बल्कि आदत जे करे नमाज़ पढ़ंदो आहे। छो त उन जो नफ़्स नमाज़ पढ़ण खे नापसंदि कंदो आहे, उन करे उहो सभिनी सां गॾु न बल्कि पंहिंजे घर में अकेलो नमाज़ पढ़ंदो आहे। अॻिते हली वधीक लिखनि था, कुझु आरिफ़नि यानी अल्लाह पाक खे सुञाणण वारनि जो चवणु आहे त नमाज़ फ़ज्र बाजमात पाबंदी करे पढ़ण सां दुनिया जा मुश्किल कम आसान थी वेंदा आहिनि। नमाज़ असर ऐं इशा में बाजमात जी पाबंदी सां ज़ुहद पैदा थींदो, यानी दुनिया खां बेरग़बती नसीब थींदी आहे। ख़्वाहिशनि जी पैरवीअ सां नफ़्स बाज़ रहंदो आहे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, जेको नमाज़ इशा खां पहिरियां सुम्हे अल्लाह पाक उन जी अखि खे न सुम्हारे। अमीरुल मोमिनीन हज़रत उमर फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे हाकिमनि ॾांहुं हिकु फ़रमान लिखियो, जंहिंमें इहो बि हो त जेको इशा खां पहिरियां सुम्ही रहे ख़ुदा करे उन जूं अखियूं न सुम्हनि, जेको सुम्ही रहे उन जूं अखियूं न सुम्हनि, जेको सुम्ही रहे उन जूं अखियूं न सुम्हनि। फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला जे फ़रमान जे मुतालिक़ मुफ़्ती अहमद यार ख़ान नईमी रहमतुल्लाह ताला अलैह लिखनि था, जनाब फारूक आज़म रज़ी अल्लाह अन्हु जी उहा दुआ नाराज़गी ज़ाहिर करण जे लाइ हुई। ख़्यालु रहे त नमाज़ इशा खां पहिरियां सुम्हणु ऐं इशा खां पोइ बिना ज़रूरत जाॻंदो रहणु ॿई कम सुन्नत जे ख़िलाफ़ ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे नापसंदि आहिनि। पर नमाज़ खां पहिरियां सुम्ही नमाज़ ई न पढ़णु ऐं ईअं ई इशा खां पोइ जाॻी फ़ज्र क़ज़ा करे छॾणु हराम आहे, छो त हराम जो ज़रियो बि हराम हूंदो आहे। ॿाहिरि शरीयत में आहे ॾींहं जे इब्तिदाई हिसे में सुम्हणु या मग़रिब ऐं इशा जे दरमियान में सुम्हणु मकरूह आहे। इशा खां पोइ गुफ़्तगू करण जूं 3 सूरतूं आहिनि। पहिरियों अमली गुफ़्तगू, जंहिंखां मसइलो पुछणु या इल्मी गुफ़्तगू, कंहिंखां मसइलो पुछणु या उन जो जवाबु ॾियणु या उन जी तहक़ीक़ ऐं तफ़्तीश करणु अहिड़े क़िस्म जी गुफ़्तगू सुम्हण खां अफ़ज़ल आहे। नंबर 2, कूड़ा किस्सा कहाणियूं चर्चा हणणु ऐं खिल भोग वारियूं ॻाल्हियूं करणु, इहो मकरूह आहे। ऐं नंबर 3, प्यार मोहबत जूं ॻाल्हियूं करणु, जीअं ज़ाल मुड़ुस में या महिमान सां उनजी रग़बत जे लाइ कलाम करणु, इहो जाइज़ आहे। उन क़िस्म जूं ॻाल्हियूं करे त आख़िर में ज़िक्र इलाही में मशगूल थी वञे ऐं तस्बीह ऐं इस्तिग़फ़ार ते कलाम ख़तमु थियणु घुरिजे। नमाज़ुनि जे नालनि जा सबब। फ़ज्र जी माना सुबुह आहे, छो त फ़ज्र जी नमाज़ सुबुह जे वक़्त में पढ़ी वेंदी आहे, उन करे हिन नमाज़ खे फ़ज्र जी नमाज़ चयो वेंदो आहे। ज़ुहर जी हिकु माना आहे ज़हीरा यानी मंझंदि, छो त ही नमाज़ मंझंदि जे वक़्तु पढ़ी वेंदी आहे, उन करे उनखे ज़ुहर जी नमाज़ चयो वेंदो आहे। असर जी माना ॾींहं जो आख़िरी हिसो, छो त ही नमाज़ उन वक़्त में अदा कई वेंदी आहे, उन करे हिन खे असर जी नमाज़ चयो वेंदो आहे। मग़रिब जी माना सिज लहण जो वक़्तु आहे, छो त मग़रिब जी नमाज़ सिज लथे खां पोइ अदा कई वेंदी आहे, उन करे हिन खे मग़रिब जी नमाज़ चयो वञे थो। इशा जी लुग़वी माना राति जी इब्तिदाई काराण, छो त ही नमाज़ अंधेरो थियण खां पोइ पढ़ी वेंदी आहे, उन करे हिन नमाज़ खे इशा जी नमाज़ चयो वेंदो आहे। तू 5 नमाज़ों का पाबंद कर दे, पे मुस्तफ़ा हमको जन्नत में घर दे। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।